कोटड़ी कबीर रिपोर्टर अजहर बोयो डेपारजा वासी गोट आकिल घांगरो जो रहवासी अब्दुल रज़ाक घांगरो प्रेस क्लब कोटड़ी कबीर पहुंची। साफ इनके बुधाओ त डेपारजा पुलिस चौकी इंचार्ज नबन घांगरो आरजी बे घांगरो सिखियल घांगरो जी वांगार वहंदे मूंखे बेगुनाह गिरफ्तार करे 4 ॾींहं हथकड़ी हणी लाकअप करे छॾियो ऐं मुंहिंजी जेब मां तलाशी कंदे 40,000 कढी छॾिया। जॾहिं त मुंहिंजो नबन घांगरो सां घिटीअ ते मसइलो हलंदड़ आहे। जॾहिं नबन घांगरो ॻोठाणनि जूं घिटियुनि ते बि कब्ज़ो करे थो, अगरि को हक़ सच चए थो त उनखे पुलिस हथां गिरफ़्तार कराए थो छॾे। जॾहिं त मूंखे डेपारजा चौकी इंचार्ज 4 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजे वारसनि खां 10,000 वठी आज़ादु कयो। जॾहिं त मां ॿिए ॾींहं ते एसएसपी खैरपुर ॾे वियसि ऐं चौकी इंचार्ज जी शिकायत कयमि त उन्हनि मूंखे लेटर ॾिनो, जेको मां वञी डीएसपी ठरी मीरवा खे पहुचायो। डीएसपी साहब चयो त तव्हां सां इंसाफ़ थींदो, पर अफ़सोस मूंसां इंसाफ़ न थी सघियो। मां आईजी सिंधी आईजी सखर एसएसपी खैरपुर के पुरज़ोर अपील थो कयां त ख़ुदारा मूंसां इंसाफ़ कयो वञे। अब्दुल घांगरो साहब साईं जेकॾहिं ॿाहिरि मुंहिंजा जे इवदे में खणी मूंखे जेकॾहिं हुननि करे ॾाढी ज़ाब्ती कई आहे। जेकॾहिं आहे घिटीअ जो मसइलो, घिटीअ जो मसइले खां ऐं दीवार जे मसइले तां उन्हनि बिरादरनि लफ़्ज़ कहिड़ो खयो आहे, पंहिंजा पखा पाण खणी अचे मोटरसाइकिल ते इंचार्ज इमामदीन सोढड़े वटि पेश कया आहिनि ऐं असांखे गैर क़ानूनी बंदि कयो वियो आहे ऐं इन खां बेल हणी फिटी कई आहे। असांखे तमामु ॾाढो खीसे मां 45,000 पैसा कढिया आहिनि। खाने जी केश कमंद जो जूस हलाईंदो आहे रेलवी फाटके ते, उहे पैसा न कढणु ॾिना साईं। ऐं छॾाणीअ में बि असांखां 10,000 वठी असां एसपी साहब वटि विया आहियूं। एसपी साहब दरख़्वास्त फॉरवर्ड करे ॾिनी आहे त उहा डीएसपी साहब वटि आई आहे। जेकॾहिं डीएसपी साहब लफ़्ज़ ई इहो चयो आहे त जेकॾहिं छॾाणी वारा माण्हू वठी अचो साईं, उहे छॾाणी वारे माण्हुनि वटि बि वियासीं, उन्हनि माण्हुनि खे मिर्थूं कयूंसीं त उन्हनि माण्हुनि लफ़्ज़ इहो चयो त इमामदीन सोढड़े